पुफी हेरुंडो हैदर खे धमकी ॾेई आयो आहे त कुंवार जी जाइ ते तोखे आंगुर चूपराए मोकिलींदासीं। अरे बाबा तूं त आयो आहीं हिते कल्ह, जॾहिं तोखे ख़बर ई कान्हे त पोइ हरू भरू अहिड़ा लफ़्ज़ न चइबा आहिनि बाबा। इहो जेको हैदर आहे न हैदर, इहो ख़बर अथई माण्हुनि खे छा थो चवंदो? चए थो त रूंडे जे निड़ीअ जे मथां एत रखी हुन खां संग वठो अथऊं। पोइ ग़लति कोन थो चवई मुआ? वरी वाह जो सिंह मुसर जी तो सॼण थी। अरे तूं बि वेठी थी चई, हाणे जेकॾहिं वात ॻाढ़ो छोरो मूं ते टोकू करे उहो सही आहे, बाक़ी जेकॾहिं का मां हुनखे थोरी सही ॻाल्हि कयां माना उहा ग़लति आहे। वेतर वठो त मूंखे तव्हां डोडा ॾेखारींदा। पुफड़ जेकॾहिं तुंहिंजो इहो रवैयो रहियो न, इहो ठा जल्द में दुश्मनी में तब्दील थी वेंदो। सही आहे, छा थियो? दुश्मनी से छा थींदो? हिन वक़्तु तुंहिंजी न्याणी उन्हनि जे घर में आहे, उन्हनि सां दुश्मनीअ जो सोच बि न। पुट अञा वई कान्हे, वनवा में वेठी आहे हितां। छा मतिलब तुंहिंजो? मुंहिंजो मतिलब छा आहे? मुंहिंजो मतिलब आहे वड़े तारा। डबल तारा। पुफी हे छा चई वियो? अरे बा, जेकॾहिं हिन जी ॿोली मूंखे सम्झ में अचे हा त असां पाण में ठही न वञूं हा। शेरल अम्मा खे 50 साल थी विया आहिनि बाबे सां गॾु गुज़ारींदे, त बि मां हुन जी ॿोली न सम्झी सघी आहे। मूंखे त अञा 25 साल थिया आहिनि, त मां बाबे जी ॿोली कीअं सम्झंदुसि? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।